तो मदीने में जन्नतुल बकिया मेरा बड़ा कामिल मुर्शिद जी भी नजर थी रही अज मुझा मौला जेको खामोश जेको पढ़ाए दुनिया जा जेके भी नेक मतलब हुजन दस्तगीर जे सके महबूब जे सके पूरा कजा जेको पढ़ाए झोली मोहनी आहे माला थी वठण जी माला थी झोली भर या कबूलत जी घड़िया या घड़ी न मिला कबूलत जी घड़िया चओ झोली मोहनी आहे आहे ताकत मुँह में माली सिगोवर या सिगोवर या कुर्बान दिल पर हबीब जे मकाम ता हरे उहो पर सखिया जेको भी दुआ खाली कोन मोटंदो जे करे हज़रत अबू बकर अचे त सिद्दीक़ अकबर बणजी वञे जे करे हज़रत उमर अचे त फारूक आज़म बणजी वञे हज़रत उस्मान अचे त गनी बणजी वञे हज़रत मुर्शिद मौला अली अचे त शेर खुदा बणजी वञे कुर्बान वञा दिल पर हबीब जे मकाम ता अरे ॿियनि खे नबीअ मिलिया तो असांजी क़िस्मत भली जो अल्लाह ताला नबियुनि जो सरदार तेरा दोस्त इमामुल अंबिया ता फरमायो जंहिंजे लाइ नबीअ बि सिकंदा मौला असांखे नबूवत सां नवाज़ी असांखे पंहिंजे रिसालत सां नवाज़ी पैगंबर बि कई पर उहे नबीअ बि इल्तिजा पिया कर मौला असांखे उम्मती मुंहिंजे दिल पर हबीब रहमत वारे नबीअ जी उम्मत में शामिल करे कुर्बान दिल पर हबीब जे मकाम ता जो सुभान अल्लाह और सा ॾाढा सुभान अल्लाह था चओ न मस्जिद नबवी शरीफ में मुझो दिल पर हबीब जो सुभान अल्लाह जुम्मे जो दिहाड़ो मुझो दिल पर हबीब मिंबर ते चढ़े पियो जॾहिं मिंबर जे पहिरें ॾाके ते मुंहिंजे महबूब कदम रखियो मुंहिंजे महबूब कदम रखण सां आमीन फरमायो वरी ॿिए ॾाके ते कदम रखियो वरी फरमायो आमीन वरी टे ॾाके ते कदम रखियो वरी आमीन फरमायो टे दफ़ा मुंहिंजे दिल पर हबीब यतीमन जे यार आमीन करण फरमायो साहबी हैरान थी विया असांजे रसूलुल्लाह कॾहिं में इहो अमल करण कोन फरमायो अलाए कहिड़ो राज़ ख़ुतबो थियो जुमे जी निमाज़ थी मुंहिंजो दिल पर हबीब जॾहिं सलाम वराए करे निमाज़ खां फारिग थी करे जॾहिं साहबनि जी कचहरीअ में वेठा कदमनि ते किरी साहबी अर्ज़ पिया करण फिदा कापी मम्मी या रसूल अल्लाह साहबी मुझे महबूब जे अॻियां जॾहिं बि अर्ज़ कंदा त अॻ में अर्ज़ कंदा फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह असांजो अबो मां त क़ुर्बान या रसूल अल्लाह अर्ज़ कयूं महबूब इहो अमल करे अवां करण कोन फरमायो अवां टे दफ़ा आमीन चई ओ महबूब इन आमीन चवण जो मक़सद छा हो मुंहिंजे दिल पर हबीब यतीमन जे यार उन टे दफ़ा जेकी आमीन फरमाई उन जो मक़सद ॿुधायो सुभान अल्लाह जो त मां बि अर्ज़ कयां
इन कुंड वारा को थकिजी पिया। मुझे महबूब मुस्तफा फरमायो जरे मां मिंबर ते पहिरियों कदम पियो रखां त जिब्रील अमीन दुआ पियो घुरे। कहिड़ी पियो दुआ घुरे ॿुधाए? खिली करे जो सुभान अल्लाह। जिब्रील अमीन चवण लॻो ओ मुंहिंजा मालिक जॾहिं रमज़ान जो महीनो अचे तुंहिंजे महबूब जो उम्मती का तकलीफ़ भी न हुजे का मजबूरी भी न हुजे ऐं रोज़ो न रखे मुंहिंजा मालिक उनखे पंहिंजे जन्नत खां परे करे छॾिजां। इन ते मां यतीमनि जे यार आमीन फरमायो आहे। अदा मां थो पुछा कयां जिब्रील अमीन दुआ घुरे मुंहिंजो महबूब आमीन चवे उहा दुआ क़बूल थींदी या न थींदी? जंहिंजो अक़ीदो आहे सो ॻाल्हाए या थींदी या न थींदी? पोइ महबूब जा परवाना तूं बि कॾहिं रमज़ान अचे त रोज़े खे न छॾिजां। जेकॾहिं रमज़ान शरीफ़ जो अदब कई रोज़ा रखई इहे रोज़ा रखण तुंहिंजो कमु आहे। जन्नत में दाख़िल कर मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जो कमु आहे। जिब्रील अमीन दुआ बि घुरी कहिड़ी ओ मुंहिंजा रब हेॾे तवजो कजा। जिब्रील बि दुआ घुरी जंहिंमें मदीने वारे साईं आमीन फरमायो आहे। जिब्रील दुआ घुरी मुंहिंजा मालिक जेके अबे अम्मा जी नाफ़रमानी था कनि जेके अबे अम्मा जा बेअदब उनखे पंहिंजे रहमत खां परे करे छॾिजा। इन ते मां रसूलुल्लाह आमीन फरमायो आहे। अदा अॼु दुनिया जा अहिड़ा बदबख्त शख़्स बि आहिनि जेके अबे अम्मा खे ॾाढा ॻाल्हा ॾींदा आहिनि, अबे अम्मा खे गारियूं ॾींदा आहिनि, अबे अम्मा जी इज़त न कंदा आहिनि। यादि रखनि उहे जे अबे अम्मा जो अदब न कयो त दुनिया में उनजो बि अदब न थींदो। पोइ जेको अबे अम्मा जो इख़लास अबे अम्मा जा क़दम न चुमंदो अबे अम्मा खे जंहिं नाराज़ कयो त दुनिया जी उनजी रिज़्क़ रोज़ीअ में बि बरकत कोन थींदी, इज़त में बरकत कोन थींदी। छो जो मुंहिंजे रब्बिल आलमीन जी रहमत उन खां परे हूंदी। पर जेको अबे अम्मा जे क़दमनि खे चुमंदो आहे रब पाक उन जे मथां रहमत जो मींहुं वसाए छॾींदो आहे। अॼु दस्तगीर जे दर ते आया आहियो, अॼु दुआ घुर त अल्लाह ताला तो असांखे बि अबे अम्मा जो अदब नसीब फरमाए। ॾाढा त आमीन चओ। अदा जंहिंजो अबो अम्मा ज़िंदा है उनखे मुबारक आहे। जेको यतीम आहे उन जे लाइ बि मुंहिंजे महबूब फरमायो पोइ तव्हां यतीम हो त न घबरायो। अबो अम्मा ज़िंदा हो त बि फ़ाइदो आहे, पर जेकॾहिं फौत थी वियो आहे त न घबरायो। उनजी मज़ार ते वञो, अल्लाह ताला तव्हांजे मथां ओतिरो ई करम फरमाईंदो। ॾाढा त सुभान अल्लाह चओ न। महबूबन आमीन वरी टियों दफ़ो महबूबन आमीन फरमाई। छा फरमायो महबूब? ॾाढा आमीन जो मतिलब ख़बर अथव? आमीन जो मतिलब छा आहे? आमीन जो मतिलब आहे मुंहिंजा मौला ईअं कर, मुंहिंजा मौला ईअं जीअं दुआ वारो थो चवे। जिब्रील अमीन दुआ घुरी टी दुआ कहिड़ी आहे हेॾे तवजो कजा। जिब्रील अमीन दुआ घुरी ओ मुंहिंजो रब जेको तूं महबूब तुंहिंजे मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब ते जेको नालो तुंहिंजे महबूब जो ॿुधे कहिड़ो नालो चओ? मोहम्मद चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां जिब्रील दुआ थो घुरां
तुझे महबूब जो नालो बुधी करे जो को लया नहीं करे पखी लाए पकड़े महबूब ने सलात न पड़े उनका भी माजी रहमत परे करे छड़ जा इन ते मां मदीने वाले साईं भी आमीन फरमायो।